सवारी खड़ी न वई छा? केर मिले ही कोन थो, कंहिंखे खणी वञा। तो हाणे छा थींदो? घर में त खाइण जे लाइ कुझु बि नाहे। भाॼाई, पोइ हिन ॻाल्हि ते परेशान छो थियूं? ॼण वारी ज़ात त उहा आहे, असांजो रब, उहो ॾींदो। अदा, अलाह त ॾींदो, पर असांखे बि त थोरा घणा हथ पेर हणणा पवनि न। हथ पेर त हणंदासीं न भाॼाई, जेकर अदा खे सवारी न मिली, ख़ैर आहे, अदा कर पीर। यार तूं उदास न थी, मां कमु कंदुसि। हिते कहिड़ो कमु आहे जेको तूं ईअं कंदी अदा? को न को कमु ॻोल्हींदुसि। देहनि जूं देहूं ख़ाली थी वियूं। तूं ॿुधाए था किथे कमु ॻोल्हण वेंदे? अलाह छॾींदो थोरई, कमु ज़रूरु ॾींदो। खड़पीला, जेको नसीब में दाणो पाणी लिखियलु हूंदो उहो मिलंदो। पोइ असां हिणी छो ॿोलियूं? हा दा, कंहिंजो बि नसीब अलाह साईं, कंहिंखां बि नाहे खसींदो। हा दा, अलाह कंहिंखां रोज़ी खसींदो न आहे, असांजा अमाल असांजी रोज़ी तंग करे छॾींदा आहिनि। न ॼाण त असांखां कहिड़ी ग़लती थी वई आहे। टिनि वेलनि जी मानी त परे, पर असां हिकु वेले जी मानी जे लाइ परेशान वेठा आहियूं। मां ॿाहिरि वञी ॾिसां थो, हिकु ॻोठु आहे जिथे उमेद कजे थी मथां वधां कणिक बाजरी या को ॾारो मिली वञे। किथे वेंदो भाॼाई? जॾहिं त सभु ॻोठ ख़ाली थी चुका आहे, चारो तरफ़ रुञ ई रुञ आहे। कहिड़े दर वेंदो? को बि अहिड़ो ॻोठ न आहे जंहिंॾे हू वञे। अदा, तू परेशान तो लगी? भाऊ मुखां मुझे ॻोठ जी गाॾी निकिरी वई आहे। असांखे तुंहिंजे ॻोठ जी गाॾी जी ख़बर आहे। तू हेरे खान जो आई न? हा हा, मां ओॾां जो आहियां, ओॾां जो। गाॾीअ जे अचण में न देरि अथई। अदा भला ॿुधाए, उहा गाॾी किथे बीहंदी आहे? तूं अच, असां तोखे हली चांहि था बीहारियूं। जीअं गाॾी ईंदी तोखे वठी हली गाॾी ते बीहारींदासीं। अदा, इहा त तव्हांजी मुंहिंजे मथां भलाई थींदी। मां न घणनि सालनि खां पोइ शहर आयो आहियां। भाऊ, शहर त वॾो थी वियो आहे, मूंखे का ख़बर ई कान थी पए असांजो ॻोठ हेरो खान त हेतिरो आहे। वेली मूंखे ॿुधायो त असांजे ॻोठ जी गाॾी किथे बीहंदी आहे, इहो रुगो मूंखे ॿुधायो। उन लाइ तूं परेशान न थी। असां पाण शहर में वेठा आहियूं, डुकार जे करे अची शहर पहुता आहियूं। हिकु पासे जा आहियूं अदा, असां हिक ॿिए जा भाइर थी रहंदासीं। तूं अच, तोखे हली चांहि बीहारियूं। जीअं गाॾी ईंदी तोखे हली बीहारींदासीं। न न, मां अदा हिते सुठो आहे, पर गाॾी अचे न पोइ मूंखे ॿुधायो त उहा गाॾी काॾे वेंदी। यार तूं अचा हरूभरू हिजाब कर। तूं यार असां तूं अच, असां न। आदा हा अच, ए तोखे बाऊं था बतो यार, हिकु ॻोठ जाओ, हल चांहि पी। न न अदा न, मौला ख़ुशि कंदो। मां त आदियो राय पिए पिया। अच ये मूं गाॾी न वारी है सुञाणा ई कोन थो। गाॾी थी वञे यार, इहा गाॾी निकिरी वेंदी। चांहि मां न पीअंदुसि, चांहि बिस्किट यार वॾा सिधी लाइ मां हेॾे हेॾे थो विया। वाह हेॾे वियुमि यार, हेॾे कुझु कयो। बाबा गाॾी अचण वारी आहे, तूं अचो परेशान न थी। जीअं गाॾी आई तोखे असां विहारींदासीं। भाऊ, मां पाण लाइ परेशान न आहियां। मां परेशान इन जे करे आहियां जो असांजे ॻोठ जा माण्हू ॾुकार जा सटियल आहिनि। यारो ॻोठ में बुखुनि ते पिया आहिनि। मां उन्हनि जे करे परेशान आहियां। मां जेके बि पैसा खणी वेंदुसि न, उनजो असां अन्न वठंदासीं।
ऐं पोइ पेट भरे खाईंदासीं। अलाह कंदो तव्हांजो सॼो घोर ड्रो करे खाईंदो। तूं चांहि पी, जीअं गाॾी ईंदी तोखे हली गाॾी ते विहारींदासीं। तूं परेशान न थी, असांखे सभु स्टाइल जी ख़बर आहे। अलाए तूं चांहि न चई थे। अब आप पानी चाय बिस्किट खाइए तो पियो। परेशान काट के दे एक पानी पी। मां त पाणी कोन पियो पानी रुगो गाॾी में ॿुधाए। गाॾी ॾियण आई पानी पी। मेहमान असांजो तूं भाउ आहे साईं। हिकु पुटु जाओ अदा छा थियो चांहि जो तूं वे मां पाण तो चांहि बिस्किट खणी अचां। जल्दी चओ जाल चांहि। अदा चांहि वो गाॾी हली वेंदी। न पी थी चांहि पी चांहि पी चांहि पी बिस्किट तव्हां बि खा। खा बिस्किट खा। उहे वण बि विया त वठाण ई विया, जिते प्यार पंहिंजे जा देरा उते घूकनि पिया जुगेरा। ओ जिथे मुंहिंजो यां थो डरे ओ उते पुठिया डब कंडेरा उते घूकनि पिया जुगेरा। ओ जिथे मुंहिंजो यां थो डरे ओ उहे वण ई विया त वठाण ई विया। माण्हू पाण त ॾुखनि में आहिनि पर ॿियनि खे बि ॾुखनि में विझी था छॾनि। न माफ़ी था ॾियनि न कावड़ था छॾनि। हाणे ॿुधाए त छा कजे। इन्हनि खे मञाइण जो कहिड़ो तरीक़ो ॻोल्हिजे। सॼो ॻोठु वीचारनि खां नाराज़ आहे। पोइ वीचारी राणी छा करे। इन्हनि मथां मुसीबत राणी आंदी आहे ऐं मिटाईंदी बि राणी। काश मुंहिंजे वस में हुजे त मां सभु ॾुख पंहिंजे घर सां लाहे छॾियां ऐं समूरियूं ख़ुशियूं पंहिंजे वेड़े हवाले करे छॾियां। सॼे वेड़े जी ख़ुशियुनि खे छॾ। जेका तुंहिंजी वजह खां हिकु घर जे मथां मुसीबत आई आहे न, तूं उनखे संभार। कल्ह काकी बाई सभिनीनि खे पाटी पाटी अन्न जो ॾिनई पर काकी कज़ी खे न ॾिनई। इहा त हिननि सां नाइंसाफ़ी आहे न। काकी बाई खे ईअं न करणु घुरिजे हा। इहे काकी बाई कान करे हा पर तुंहिंजी माउ खे मुंहुं केरु ॾे। छा मां उन्हनि खे रोकियो हुयो? रोकियो न, पर इहो मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो त काकी बिल्कुलु वारो ई न पई ॾे ऐं काकी बाई मजबूर थी मोटी आई। अम्मा आहे ई सख़्तु दिलि जी त पोइ मां छा थी करे सघां। काकी बिल्कुलु इहो बि न सोचियो त हिन वीचारनि जो छा थींदो। हुन वीचारनि जी चुल्ह बि कान मरी। मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठी ऐं गुनाहगार कननि सां ॿुधियो। राणी ॾाढो रोअनि पिया। भाॼाई नेरन घर में कुछ हुजे हा तो तैयार क्या हा। कुछ बनाए न अटो न कणक न जूअर न बाजर ऐं नई वरी खंडपती। जे तू चई त पानी गरम क्या खेड़ा चरी जे घर में कुछ भी ना है था, पर जेकॾहिं बाहि ॿरंदी घर में धुओं दुखंदो पाड़ेहार सम्झंदा त कुछ न कुछ तैयार कयो अथनि। पर जेकॾहिं धुई न दुखंदी त असां सां गॾु पाड़े वारा बि ॾुखारा थींदा। उनजे करे कुझु हुजे या न हुजे पर धुई दुखाईंदी। अब अच्छा सुमन जगह थोड़ी आ।
अदा जेके मूंसां हमरा गॾा उहे काॾे आ? तूं उन्हनि खे सुञाणी? न न भाऊ, मां उन्हनि खे कोन थो सुञाणा। हू त हिते मूंखे चांहि पियारण वठी आया। पक लॻे चा हूंदई, शीशा पंहिंजा चेक कर। हाँ, अॼु शहर में माल जी पीड़ी लॻंदी ऐं रांझनि माल विकिणी जेकॾहिं उतां निकिरंदो त पोइ अंदाज़ो लॻायो त हिते केॾी महिल पहुचंदो। मुझे जेको मूं चयो अंदाज़ो आहे न, अंदाज़ो इहो थो चए त जेकॾहिं माल सां माल खपायो था निकितो सिज टुपीअ में हूंदो न, अची वेंदो। हो तो सिज खे बि टुबी हणण में बाक़ी गिराड़ जो पंदा। बाबा उहो माल खपाए वरी स्टॉप ते अचे, जेकॾहिं रांझण खे सुवारी न मिली त पहुचंदे पहुचंदे हुनखे सोमणी थी वेंदी। मां त इहो थो चवां त कंहिं छोकिरे खे उठ ॾेई हितां रवानो कयूं त स्टॉप तां हुनखे खणी अचे। उहो चवंदा आहिनि न 8 आना उठ 12 आना गेलाणी। बाबा उठ काए वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे? खड़पीर जो वेठो आहे, चवंदासीं बाबा ही भाड़ो वठ, बगी का है, वञी शहर मां सामान वठी आ। न न, खड़पीर वारनि सां असांजो खाइण पीअण न आहे, उन सां असांजो न निबेरो न थियो आहे। उन्हनि खे ॻाल्हाइण या कमु चवण हितां जे उसूल जे ख़िलाफ़ आहे। मुंहिंजे खड़पील वारा वीचारा सूरन में अची विया, भरी वेड़े में अकेला थी विया अथई। महिरबानी करे को मेड़ा को कोठ ठाहियो, उन में हिननि जो निबेरो कराए छॾियो। जो हाँ बराबर वसाया, तू सही तो चई मुजरी, वसायो सही तो चई। बाबा अॼु देर मदार रांझनि पहुची वेंदो, उन जे अचण खां पोइ पहिरियां कमु इहो कंदासीं, छोकिरीअ खां पुछंदासीं, मोर खां बि पुछंदासीं। अलाह कंदो इहो मसइलो हिते ई हल थी वेंदो। बाबा इन मसइले खे वधाईंदासीं कोन। चारों तरफ रंग सिंह लगी पई आहे, सभ जो सभ डुकार जे सूरनि खां हलिया विया, ऐं जेके असां सां गॾु आहिनि उहे बि असां वांगुरु बुखुनि काठनि ते मजबूर थी विया। या रब्बिल आलमीन, जे तोयो पार्टी हिन जो मिली वञे न त बि वेलो तरी वञे, कसी इंतज़ार में वेठी हूंदी जेसि सुबुह खां कुझु न खाधो, ऐं मोर मुंहिंजो राउंड यारींदो हूंदो, ॾाढो कुझु न कुझु आणींदो, पर मां हथें ख़ाली कीअं वञा? न, मां कोन वेंदुसि। वाह मालिक वाह, तुंहिंजा रंग, शुक्र आहे मालिक, तुंहिंजो शुक्र आहे, तोसां राज़ी आहियूं, तोसां राज़ी आहियूं। तुंहिंजो शुक्र आहे मालिक, तुंहिंजो शुक्र आहे, असां तोसां राज़ी आहियूं मालिक, राज़ी आहियूं।
छा कुनी थी करी छा? तुंहिंजो अदा चई वियो त दुई दुखाए छॾंदी कर, भले घर में खाइण लाइ कुझु हुजे या न हुजे, दुई त दुखाए छॾी आहे। हाणे दुआ कर त तुंहिंजो अदा कुझु दाणा खणी अचे। हा भाॼी, अदा खड़पील वियो आहे न, कुझु न कुझु त ज़रूरु आणींदो। जी न आंदई त पोइ अदा पोइ बस पानी पी आई सुम्ही पवंदासीं। छा बुख ते निंड ईंदी? आदि थी विया आहियूं भाॼाई, बुखनि ते रहण जा हाणे आदि थी विया आहियूं। भाॼाई केसी ताईं बुख भला पासा पटींदी, नेठ त निंड ईंदी न। ॾाढो ॾुखियो आहे अदा बुख ते निंड करण, वरी बि उहो मालिक आहे जेको बि कंदो कॾहिं कंदो। राणी, वो तख्त अञा तुंहिंजो पीउ बि नाहे आयो। अदा जे इंतज़ार में आहे बाबू, ऐं ॻोठ जा सॼा मर्द अदा जे इंतज़ार में आहिनि। चवनि था त अदा खे गॾु वठी ईंदासीं। छा करे वीचारो अकेलो वियो आहे, छा करे माल खपेसि, अलाह कंदो ईंदो हूंदो। अम्मा, जेकॾहिं माल न खपियो त पोइ अदा शहर में किथे रहंदो? हा, राति पइजी वियसि न त पोइ छा कंदो, कीअं ईंदो? शहर में किथे न किथे पठ ते सुम्ही पवंदो। अलाह साईं अदा खे ख़ैर सां आणींदो। आमीन। सूमर, बाबा तोखे ईअं नथो लॻे त रांझन जे अचण जो वक़्तु टरी वियो हुजे? मंज़िल आहे, मुंहिंजी वॾी मंज़िल आहे, उहा मारे हिते अचे पहुचंदो। एतिरो त सोलो नाहे न। मुंहिंजी मूंखे को देशो लॻे थो न, मतिलब माल न खतो हुजेसि। हो तूं रांझन ॿार कोन्हे, हू घटि वधि करे माल ज़रूरु खपाईंदो। बाबा उनखे ख़बर आहे जेकॾहिं माल न खपाई न त हू पूरो हफ़्तो शहर में कीअं रहंदो, माल किथे ॿधंदो, कीअं चारींदो? न न बाबा, उन माल विकिणी छॾियो हूंदो। जेकर माल विकिणी छॾियो हूंदुसि न, हींअर ताईं हुनखे पचणु घुरिजे आहे हिते। थी सघे थो त माल देर सां खतो हुजे ऐं उनखे वापसी वारी बस कोन मिली हुजे। उहो त सही, जेको नालनि जे मथां नंढड़ी वाट ठाहींदा न, नहे सुम्हणो पवंदुसि। पर मूंखे वरी ॿियो को बि अथव। खेर घुर हो तूं, खेर घुर। हाणे त बाबा असां सभिनी जूं अखियूं रांझन में न, रांझन में। हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾियो, जेकॾहिं अॼु या सुभाणे रांझन टका खणी न पहुतो न, ॻोठ जे कंहिं बि घर में खाइण लाइ वेलो न हूंदो। पोइ ॻोठ में को बि अहिड़ो घर न हूंदो जिते चुल्ह ॿरे। सभ जो सभु दुआ घुरो त खेर सां रांझन पहुची वञे, पोइ अनाज वठी अचूं। हर वेड़े मां बुख ई बदहाली ख़तम थी। बाबा रांझन, हाणे असां जूं उमेदूं
तोसां जुड़ियल आहिनि। तो हीअं कजां जो असुर माल गाहे निकिरी वञिजांइ। 3 ॾींहं जेको आहे न शहर में माल जी पीड़ी लॻंदी आहे। ऐं ॿी ॻाल्हि त माल खे वाट सां चारींदो वञिजांइ। जीअं उते पहुची न त बाबा माल जी कुख भरियल हुजे। जीअं माल 2 टका वधीक करे। जीअं तूं वापसि मोटंदे न पोइ उठ काए हली अनाज जो भराए ईंदासीं। बाबा ॿियो कुझु हुजे न हुजे पर अन्न दाणो हूंदो न त बि इहा मुंहिंजे मालिक जी रहमत हूंदी। पोइ सॼो ॻोठ पेट भरे मानी खाईंदो जेको हींअर बुख न ते वेठो आहे। काका मुजेरी, तूं छा थो सम्झी? मूं हर अख मां लुड़क लड़ंदे ॾिठा आहिनि। हर पेट साम्हूं पत्थर ॿधंदे ॾिठा आहिनि। काका मुजेरी, ईअं सम्झ त इहे आंड्रा मुंहिंजा था वठजनि। इन जे करे मूं माल विकिणण जो फ़ैसिलो कयो। बाबा बपरू माशूक बपरू मुंहिंजा थी 4 परू थी मुजेरीअ जा। ज़ाहिर आहे 2-3 परू तुंहिंजा बि हूंदा। पहिरीं सिड़ई गॾाए वॾाए पंहिंजो पाण सां हली वञजांइ। पर यार कोशिशि हिकिड़ी इहा कजांइ त 2 टका मिड़ी महिल वधीक कनि त बहितर आहे। यार रांझन, हिन सॼे ॻोठ जो जेको ॿार आहे न इहो तुंहिंजे कुल्हनि ते आहे। बाबा इन ॿार खे तूं हल्को न सम्झजांइ, सम्झी बाबा? काका हो तूं ही ॿार मुंहिंजे साह खां बि वधीक आहे। जेकॾहिं न मां तव्हांखे नाउमेद कयां त मुंहिंजे साह जो सॻो शहर में ई टुटी पवे। पुट रांझण, मूंखे तुंहिंजे मथां फ़खुरु आहे। उमेद आहे त तूं असांजे उमेदुनि ते पूरो लहंदी। सुठे मुल्ह में माल खपाए अचे। असांजो हे ॻोठ वारा जेके बि आहिनि न बाबा, सभिनी जूं नज़रूं तो में आहिनि। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माॻु तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।